ख़बर ॾींदासीं। दुआ ज़हरा जे वारिद जांच ऑफिसर तब्दील करण जी अपील दाख़िल कराए छॾी आहे। दुआ ज़हरा जे वारिद तरफ़ां जांच ऑफिसर जी तब्दीली जे लाइ अदालत सां राब्तो कयो आहे। दुआ ज़हरा जे वारिद मेहदी काज़मी जे वकील जिब्रान नासिर डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट ओभर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। दाख़िल करायल दरख़्वास्त में मेहदी काज़मी मौक़िफ़ इख्तियार कयो त जांच ऑफिसर जो रवैयो हिकु धुरियो नज़र अचे थो। हुन इहो बि चयो त जांच ऑफिसर दुआ ज़हरा खे उमिरि जी जांच लाइ पेश न कंदो। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त दुआ ज़हरा जे वारिद जांच ऑफिसर तब्दील करण जी अपील दाख़िल कराए छॾी आहे। दुआ ज़हरा जे वारिद तरफ़ां जांच ऑफिसर जी तब्दीली जे लाइ अदालत सां राब्तो कयो आहे। दुआ ज़हरा जे वारिद मेहदी काज़मी जे वकील जिब्रान नासिर डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट ओभर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। दाख़िल करायल दरख़्वास्त में मेहदी काज़मी मौक़िफ़ इख्तियार कयो त जांच ऑफिसर जो रवैयो हिकु धुरियो नज़र अचे थो। हुन चयो त जांच ऑफिसर दुआ ज़हरा खे उमिरि जी जांच लाइ पेश न कंदो। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। दुआ ज़हरा जे वारिद जांच ऑफिसर तब्दील करण जी अपील दाख़िल कराई आहे। दुआ ज़हरा जे वारिद तरफ़ां जांच ऑफिसर जी तब्दीली जे लाइ अदालत सां राब्तो कयो। दुआ ज़हरा जे वारिद मेहदी काज़मी जे वकील जिब्रान नासिर डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट ओभर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। दाख़िल करायल दरख़्वास्त में मेहदी काज़मी मौक़िफ़ इख्तियार कयो त जांच ऑफिसर जो रवैयो हिकु धुरियो नज़र अचे थो। हुन चयो त जांच ऑफिसर दुआ ज़हरा खे उमिरि जी जांच लाइ पेश न कंदो। इन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। सिकंदर, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी फराज, जेको आहे त ज़िलाई सेशन जज ओभर जी अदालत में दुआ ज़हरा जे वालिद पारां दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दुआ ज़हरा जे वालिद पारां दाख़िल दरख़्वास्त में इहो मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त दुआ ज़हरा जी उमिरि बाबति जेको जांच ऑफिसर पारां अॻु में बि फेरफार कई वई हुई, तंहिं करे हिन वक़्तु जेको आहे त दुआ ज़हरा जी जेकी उमिरि बाबति अदालत पारां हुकुम ॾिनो वियो आहे त उन में जांच ऑफिसर धुर बणियल आहे ऐं जांच ऑफिसर दुआ ज़हरा खे मेडिकल बोर्ड अॻियां पेश न कंदो। तंहिं करे दुआ ज़हरा जो जेको जांच ऑफिसर आहे शौकत शानी उनखे तब्दील करे तो ॿियो जेको आहे त ईमानदार ऐं गैर जानिबदार जांच ऑफिसर मुक़ररु कयो वञे त जीअं जेको आहे त दुआ ज़हरा जी उमिरि बाबति अदालत पारां जेको हुकुम जारी थियल आहे जंहिंमें मोदी मेडिकल बोर्ड तश्कील ॾिनो वेंदो, उनमें दुआ ज़हरा खे पेश कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ मिली सघे। हुन पंहिंजी दाख़िल दरख़्वास्त में ज़िला सेशन जज ओभर जी अदालत में इहो बि मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त दुआ ज़हरा जी उमिरि बाबति जेके बि शयूं आहिनि त अॻु में बि हुन फुर्द कयूं ऐं हाणे बि असांखे असांजे ख़ानदान खे इहे ख़दशा आहिनि त जीअं हू जेके आहिनि त हिन वक़्त ते धुर थींदो, तंहिं करे असांजा ख़दशा दूरि कया वञनि ऐं दुआ ज़हरा जी जेकी उमिरि बाबति तश्कील ॾिनल बोर्ड आहे उनमें दुआ ज़हरा खे पेश कयो वञे ऐं को ईमानदार ऐं सुठो ऑफिसर जेको आहे त उहो मुक़ररु कयो वञे। जी फरा। ठीकु आहे सिकंदर, अपडेट करण